दिल्ली प्रदेश सिंधी युवा एकता मंच पारा झूलेलाल बाइक रैली। झूलेलाल जी बाइक रैली आई, झूलेलाल जी बाइक रैली आई। ओ प्यारा अचणो त वसदाई त त त हिते सब सिंधी मिलंदा, झूलण जा दीवाना मिलंदा। जय झूलेलाल। सभी भाइर भेनर ऐं सभी सिंधी समाज जे जेतिरा भी दिल्लीअ में रहियल आहिनि सभिनि खे जय झूलेलाल। 24 अप्रैल सुबुह 7 लॻे संडे वारे ॾींहुं हिकु बाइक रैली दिल्ली सिंधी युवा एकता मंच एक ही विकल्प कढी रही है। यह एक सिंधी एकता दिवस जो दिल्ली में परिचय है। यह बाइक रैली जड़ी है पूरी दिल्ली के सिंधियुनि जे चुनिंदा मंदिरनि में थींदी हुई, संस्थान में थींदी हुई। पूरी रैली जो स्वरूप मोतीनगर को हली करे केशवपुरम, अशोक विहार, शालीमार बाग, पीतमपुरा सोसाइटी में समाप्त थींदी। तव्हां सभी सिंधी भाइरनि भेनरुनि के अनुरोध है कि अहिड़ी समाज जी जड़ी संस्था है, सामाजिक संस्था, इनके अॻिते वधाइण जे लाइ इन बाइक रैली में सभी मिली जुली करे गॾु अचो ऐं सिंधी एकता जो परिचय दो। जय झूलेलाल। लालण जा लाल आयो सिंधी बेमिसाल आयो, सिंधी बेमिसाल आयो। लालण जा लाल आयो सिंधी बेमिसाल आयो, सिंधी बेमिसाल आयो। हिक हिक में साईं वसियो आ, वसियो आ, वसियो।